बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 3 की सोली सिंधी में सबक चौथों हवा पानी ऐं बाह यानी हवा पानी और आग के बारे में पढ़ेंगे। तो शुरू करते हैं। नवा लफ्ज़ यानी इस सबक में ये नए अल्फाज शामिल किए गए हैं। जज़्ब यानी जज़्ब करना, उबारे यानी उबाल कर, आठराए यानी ठंडा करके। अब इस सबक की बाकायदा रीडिंग करते हैं। टीचर बारो इहे कहिड़ियूं टे शयूं आहिनि जन खां बग़ैर इंसान न थो रही सघे। समीर टीचर हवा पानी ऐं बाह। आफ़ाक़ टीचर हवा इंसाननि तोड़े ॿियनि जानदारनि लाइ केतिरी ज़रूरी आहे। टीचर ॿारो इंसाननि समेत सभिनी जानदारनि जे जीअण लाइ साफ़ सुथरी हवा निहायत ज़रूरी आहे। साफ़ सुथरी हवा असांखे वणनि ऐं ॿूटनि मां मिले थी, छो त वण ऐं ॿूटा माहौल में गंदी हवा खे जज़्ब कनि था ऐं साफ़ हवा ख़ारिज कनि था, जेका असां साह खणण लाइ कमु आणियूं था। इम्तियाज़ जेकॾहिं हवा साफ़ न हूंदी त छा थींदो। टीचर ॿारो जेकॾहिं हवा साफ़ न हूंदी त फेफड़नि जूं बीमारियूं पैदा थी वेंदियूं। जितना पढ़ा गया अब इसका तर्जमा कर लेते हैं। टीचर ॿारो इहे कहिड़ियूं टे शयूं आहिनि जन खां बग़ैर इंसान न थो रही सघे। यानी टीचर कहती हैं बच्चों ये कौन सी तीन चीज़ें हैं जिसके बग़ैर इंसान ज़िंदा नहीं रह सकता। समीर यानी समीर ने कहा टीचर हवा पानी ऐं बाह यानी हवा पानी और आग। आफ़ाक़ टीचर हवा इंसाननि तोड़े ॿियनि जानदारनि लाइ केतिरी ज़रूरी आहे। यानी आफ़ाक़ ने सवाल पूछा टीचर हवा इंसानों के अलावा दूसरे जानदारों के लिए कितनी ज़रूरी है। टीचर ॿारो इंसाननि समेत सभिनी जानदारनि जे जीअण लाइ साफ़ सुथरी हवा निहायत ज़रूरी आहे। यानी टीचर ने जवाब दिया बच्चों इंसानों समेत सब जानदारों के जीने के लिए साफ़ सुथरी हवा निहायत ज़रूरी है। साफ़ सुथरी हवा असांखे वणनि ऐं ॿूटनि मां मिले थी। यानी साफ़ सुथरी हवा हमें दरख्तों और पौधों से मिलती है, छो त वण ऐं ॿूटा माहौल में गंदी हवा खे जज़्ब कनि था ऐं साफ़ हवा ख़ारिज कनि था। यानी दरख्त और पौधे माहौल में से गंदी हवा अपने अंदर जज़्ब कर लेते हैं और साफ़ हवा को अपने से बाहर निकालते हैं, जेका इस असां साह खणण लाइ कम आणियूं था। यानी जो हम सांस लेने के लिए काम में लाते हैं यानी इस्तेमाल करते हैं। इम्तियाज़ यानी इम्तियाज़ ने सवाल पूछा जेकॾहिं हवा साफ़ न होंगी तो छा थींदो। यानी जब हवा साफ़ न होगी तो क्या होगा। टीचर यानी टीचर ने जवाब दिया ॿारो यानी बच्चों जेकॾहिं हवा साफ़ न होंगी तो फेफड़न जूं बीमारियों पैदा थी वेंदियूं। यानी जब हवा साफ़ ना होगी तो फेफड़ों की बीमारियां पैदा हो जाएंगी। जमीला टीचर भला पानी इंसाननि ऐं जानदारनि लाइ केतिरो ज़रूरी आहे। टीचर ॿारो इंसाननि ऐं सभिनी जानदारनि लाइ साफ़ पाणी बि तमामु ज़रूरी आहे। साइमा साफ़ पाणी कहिड़ो हूंदो आहे। टीचर कूहनि ऐं नलकनि जो पाणी घणो करे साफ़ हूंदो आहे, जॾहिं त बरसातनि जो पाणी दरियानि ॾंढनि ऐं वाहनि में गॾु थींदो आहे
जंहिंमें गंद किचिरो गॾु थियण करे उहो गंदो थी वेंदो आहे। नवीद, छा उहो पाणी इस्तेमालु करे सघिजे थो? टीचर, हा ॿारो, उन पाणी खे उॿारे, आठराए ऐं ठारे पोइ इस्तेमालु करे सघिजे थो। सरमद, टीचर, इंसान जी ज़िंदगी में बाहि जी केतिरी अहमियत आहे? टीचर, ॿारो, बाहि बि इंसान जे जीअण लाइ ज़रूरी आहे, छो त बाहि वसीले असीं खाधा पचायूं था। इन बाहि जी मदद सां बाफ़ ठहे थी, जेका इंजणनि ऐं मशीननि खे हलण में मदद ॾिए थी। चङो ॿारो, सुभाणे वरी कंहिं ॿिए मौज़ू बाबति मालूमात हासिल कंदासीं। अब जितना पढ़ा गया इसका भी तर्जमा कर लेते हैं। जमीला यानी जमीला ने सवाल पूछा, टीचर, भला पाणी इंसाननि ऐं जानदारनि लाइ केतिरो ज़रूरी आहे? यानी जमीला ने सवाल किया, टीचर, भला पानी इंसानों और जानदारों के लिए कितना ज़रूरी है? टीचर यानी टीचर ने जवाब दिया, ॿारो यानी बच्चों, इंसाननि ऐं सभिनी जानदारनि लाइ साफ़ पाणी बि तमामु ज़रूरी है। यानी टीचर ने कहा, बच्चों, इंसानों और सभिनी जानदारों के लिए साफ़ पानी भी बहुत ज़रूरी है। साइमा ने सवाल किया, साफ़ पानी कहिड़ो हूंदो आहे? यानी साफ़ पानी कौन सा होता है? टीचर यानी टीचर ने जवाब दिया, कुहनि ऐं नलकनि जो पाणी घणो करे साफ़ हूंदो आहे। यानी कुओं और नलकों का पानी ज़्यादा साफ़ होता है। जॾहिं त बरसातनि जो पानी दरियान, ढंढनि ऐं वाहन में गॾु थींदो आहे। यानी जब बरसात का पानी यानी बारिश का पानी दरियाओं, तालाबों और रास्तों में जमा होता है, जंहिंमें गंद किचिरो गॾु थियण करे उहो गंदो थी वेंदो आहे। यानी जिसमें गंद कचरा जमा होकर वो पानी गंदा हो जाता है। नवीद यानी नवीद ने सवाल पूछा, छा उहो पानी इस्तेमाल करे सघिजे थो? यानी क्या वो पानी इस्तेमाल कर सकते हैं? टीचर, हाँ ॿारो यानी हाँ बच्चों, उन पानी खे उॿारे, आठराए ऐं ठारे पोइ इस्तेमाल करे सघिजे थो। यानी टीचर ने कहा, हाँ बच्चों, उस पानी को उबाल कर, ठंडा करके और साफ़ करके इस्तेमाल कर सकते हैं। सरमद यानी सरमद ने सवाल किया, टीचर, इंसान जी ज़िंदगी में बाहि जी केतिरी अहमियत है? यानी इंसान की ज़िंदगी में आग की कितनी अहमियत है? टीचर, ॿारो यानी टीचर ने जवाब दिया, बच्चों, बाहि बि इंसान जे जीअण लाइ ज़रूरी आहे। यानी आग भी इंसान के जीने के लिए ज़रूरी है, छो त बाहि वसीले असीं खाधा पचायूं था। यानी इसलिए कि आग की वजह से या आग के ज़रिए हम अपने खाने पका सकते हैं। इन बाहि जी मदद सां बाफ़ ठहे थी, यानी इस आग ही की मदद से धुआं बनता है, जेका इंजणनि ऐं मशीननि खे हलण में मदद ॾिए थो, जो कि इंजनों और मशीनों को चलने में मदद देता है। चङो ॿारो यानी अच्छा बच्चों, सुभाणे वरी कंहिं ॿिए मौज़ू बाबति मालूमात हासिल कंदासीं। यानी अच्छा बच्चों, कल हम किसी दूसरे मौज़ू के बारे में मालूमात हासिल करेंगे। आज के सबक में अगर आपको कोई बात समझ ना आई हो या कोई लफ्ज़ मुश्किल लगा हो या किसी जुमले का या लफ्ज़ का तर्जमा करना ना आ रहा हो तो आप कमेंट्स में मुझसे पूछ सकते हैं। अब इंशाअल्लाह आपसे अगले लेक्चर में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।